विया उन जे भाइरन ए कुछ उन जा दोस्त अहबाब जेके हिन भलारी ए बाबरकत महफिल में उन सा मुआविनीन ए सहकारी आहिन उन शुहदान उन फौत शुदगान नौजवानन अब्दुल हफीज ए जमील अहमद मरहूमीन व मगफूरीन जेला ईसालो सवाब जेला या बाबरकत महफिल मुनकिद कई आहे। दुआ है त अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहू उनन मरहूमीन व मगफूरीन जी मगफिरत ए बख्शिश फरमाए ए अल्लाह ताला जी जात बाबरकत उनन जा दर्जात बुलंद फरमाए ए उनन जे सोगवारन के पोयरन के सब्र जमील ए अजर अजीम अता फरमाए ए अल्लाह ताला जी जात बाबरकत एड़न वाक्यन खा अल्लाह ताला जी जात बाबरकत हर एक इंसान के हर मुसलमान के अल्लाह ताला महफूज व मामून रखे। अल्लाह ताला जी जात बाबरकत पंजे प्यारे हबीब जे सदके असां तमाम सबनी जी असां तमाम सबनी जी उनन फौत शुदगान जेके अजीज करीब मिट माइट सबनी जा जेके नंढा वडा सगीर कबीर वफात करे विया आहिन अल्लाह ताला जल जलाल सबनी के जन्नतुल फिरदौस में आला का आला मकाम अता फरमाए। ए असां जे भाइरन तो कोई लंगर जो खैरात जो इसाले सवाब इश्क सा मोहब्बत सा नंदा वडा पोड़ा जवान मिली जुली करे आवाज़े बुलंद पंजे प्यारे आका महबूब मदीने वारे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम ते एड़ी सलात पढ़ायो एड़ो दुरूद पढ़ायो जेका सलात ए दुरूद पंजे हिन बाबरकत महफिल जो सिंगार बनजी पवे। सब पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी जात बाबरकत पंजे पाक कलाम में इरशाद हो फरमाए वयसअलूनका अनिर रूह कुलिर रूह मिन अमरि रब्बी रब्बे कायनात पंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जी जात बाबरकत के फरमाइन था काए मुझा प्यारा महबूब जदे मुझा बाना तो हबीब जी जात खा रूह जे बारे में सवाल कन रूह जे बारे में पुछन सवाल कन तो रूह छाहे रूह छा के चेबोआ रूह जी हकीकत छाहे वयसअलूनका अनिर रूह मुझा महबूब जदे मुझा बाना ए तुझा उम्मती तो खा रूह जे बारे में सवाल कन तो तू उनन के फरमा कुलिर रूह मिन अमरि रब्बी मुझा महबूब तू उनन के फरमा तो रूह अल्लाह ताला जी जात बाबरकत जो अमर आहे रूह चाहे अल्लाह ताला जी जात बाबरकत जो अमर आ इंसान जे इन जिस्म जो जैसे जे मथा दारो मदार आहे जेका शय इंसान के इन दुनिया जो दौरो कराए रही आहे जेका शय इंसान जे अंदर वजूद में मौजूद जिस्म में मौजूद आहे तदे इंसान सा दुनिया जा रिश्ता ए नाता वास्ता ताल्लुकात मौजूद आहिन वा शय केड़िया ओ आहे रूह रूह आहे त दुनिया जा रिश्ता ए नाता मौजूद आहिन जदे इन पिंजरे मां यो रूह वारो पखी परवाज करे वींदो आहे वो दुनिया जा रिश्ता ए नाता ए दुनिया जा ताल्लुकात ए वास्ता सब खत्म थी वींदा आहिन। इंसान जे हिन जिस्म जो बॉडी जो दारो मदार सारो न रूह सा आहे ए अल्लाह ताला जी जात बाबरकत फरमाए तो मुझा महबूब जदे तोखा रूह जे बारे में सवाल कयो वने
हबीब तू उन्हनि खे फरमा त रूम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अमर आहे। अमर छा खे चइबो आहे? अमर जी तारीफ़ छा आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में सूरह यासीन शरीफ जे अंदर यो इरशाद फरमायो व इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन अन यकूल लहू कुन फयकून। मुंहिंजा महबूब रूह जी तारीफ़ रूह अमर जी तारीफ़ इहा आहे त आऊं अल्लाह जॾहिं कंहिं शइ जे करण जो इरादो कंदो आहियां वो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे कंहिंखां मदद या सहारे वठण जी ज़रूरत न पवंदी आहे। ऐं अल्लाह जेकॾहिं का शइ ठाहियां उते मूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे सामान ऐं मटीरियल गॾु करण जी ज़रूरत न आहे। मुरब्बे काइनात जी ज़ात बाबरकात खे कारीगर मिस्त्री ऐं हुनरमंदनि जे घुराइण जी ज़रूरत न आहे। रब्बे काइनात फरमाए थो ते अल्लाह ताला अमर फरमाईंदो आहियां त कुन फयकून माना थी पोइ उहा शइ फौरी तौर ते थी पवंदी आहे। अमर माना हुक्म खे चइबो आहे त कुन थी फयकून पोइ उहा शइ फौरी तौर ते थी पवंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो रूह जेको आहे उहो रूह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अमर आहे। वयसअलूनक अनिर रूह मुंहिंजा हबीब जॾहिं मुंहिंजा बाना तोखां रूह जे बारे में सवाल कनि तूं उन्हनि खे फरमा त रूह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अमर आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो रूह सां दुनिया जा रिश्ता जुड़ियल आहिनि। रूह सां दुनिया जा वास्ता ऐं तालुकात जुड़ियल आहिनि। जॾहिं इंसान जे जिस्म जे अंदर रूह आहे त हू भाउ बि आहे पीउ बि आहे चाचो बि आहे मामो बि आहे ॾाॾो ऐं नानो बि आहे। हिन दुनिया जा रिश्ता उन सां जुड़ियल आहिनि। जॾहिं हिन पिंजरे मां इहो पखी परवाज़ करे वेंदो आहे पोइ रिश्ता नाता वास्ता ऐं तालुकात सभु टुटी वेंदा आहिनि। पोइ उन जे मथां नालो मैयत जो अची वेंदो। जॾहिं हिन पिंजरे मां इहो पखी परवाज़ करे वेंदो उॾामी बुलबुला वियड़ा गुलन गुलज़ार अज कोने लॾे विया मोर माझियड़ा जन होंगार अज कोने। उॾामी बुलबुला वियड़ा गुलन गुलज़ार अज कोने लॾे विया मोर माझियड़ा जन होंगार अज कोने। हिंदोरा हंद छॾे हाकिम सुता सियाणा वञी सुञ में सुता सियाणा वञी सुञ में चढ़िया जे घोट घोड़नि ते चढ़िया जे घोट घोड़नि ते उहे हसवार अज कोने लॾे विया मोर माझियड़ा जन होंगार अज कोने। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो रूह वो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अमर आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं ला मकान जे सैर ते मेराज जी रात वञी रहिया हुआ चौथे आसमान ते हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिकु दहशत वारो फरिश्तो ॾिठो आहे। सैयदना जिब्राइल अमीन खां पुछनि था जिब्राइल अर्ज़ थो करे जी या रसूल अल्लाह। हबीबन करीमन फरमायो त ही केरु आहे? अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह ही मलकुल मौत हज़रत सैयदना इज़राइल अलैहिस्सलाम आहे। रूह कब्ज़ करण वारो फरिश्तो हज़रत सैयदना इज़राइल अलैहिस्सलाम आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़राइल
जी या रसूल अल्लाह चौथे आसमान ते वेठो आही तोखे कीअं ख़बर पवंदी आहे त जे फिलां जाइ ते फिलां जगह ते फिलां जो रूह कब्ज़ करणो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जे महबूब जी बारगाह में इज़राइल अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह हू साम्हूं जेको वण जंहिंजो नालो दरख़्त तूबा आहे इन वण में इन तूबा जे दरख़्त में एतिरा पन आहिनि जेतिरी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मखलूक आहे। वो हर एक पन ते हर एक जो नालो दर्ज थियल आहे हर एक जो नालो लिखियल आहे। उन्हनि जे मौत खां 40 ॾींहं पहिरीं वो पन ज़र्द थी वेंदो आहे हेठो बणिजी वेंदो आहे। जॾहिं उहो पन हेठि वण खां टुटी किरंदो आहे फौरी तौर ते पहुची उन जो रूह कब्ज़ कयो वेंदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अर्ज़ फरमायो ऐ इज़राइल भला तोखे कीअं ख़बर पवंदी आहे त रूह छा आहे। चलो ठीकु आहे त तूं रब्ज़ को रूह त कब्ज़ कंदो आहे वण मां पन छणंदो आहे भला रूह जी हक़ीक़त ॿुधाए ॿुधा त रूह छा आहे रूह छा खे चइबो आहे। अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मो इज़राइल खे पाण ख़बर नाहे त रूह छा आहे। फ़क़त जे टाइम ते रूह कब्ज़ कंदो आहियां मुंहिंजे हथ जी तरीअ ते मूंखे कुझु बार ऐं बोझ महसूस थींदो आहे। बाक़ी रूह जी हक़ीक़त ही आहे त रूह मुंहिंजे रब जी ज़ात जो अमर आहे। वयसअलूनक अनिर रूह रब तो फरमाए त मुंहिंजा महबूब जॾहिं मुंहिंजा बाना तोखां रूह जे बारे में सवाल कनि त कुलिर रूह मिन अमरि रब्बी हबीब तूं उन्हनि खे फरमा त रूह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अमर आहे। मुझा प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो मो रूह जी गाल पे कई जॾहिं बाडी तैयार हुजे तेसिताईं वा गाॾी स्टार्ट थींदी आहे गाॾी हलाइण चलाइण जे क़ाबिल न हूंदी आहे जेसिताईं गाॾी जे अंदरि इंजन फिट न थिए। मुंहिंजा प्यारा दोस्तो ही इंसानी बाडी आहे इंसानी जिस्म बूतो आहे इहो इंसान तेसिताईं कारगर न आहे जेसिताईं हिन जे अंदरि रूह न हुजे। इंसानी जिस्म तॾहिं कारगर आहे तॾहिं दुनिया जो दौरो करे रहियो आहे तॾहिं दुनिया ते हली चली रहियो आहे जॾहिं इंसान जे अंदरि रूह मौजूद आहे। यो रूह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अमर आहे। यो रूह ही आहे जंहिंसां दुनिया जा रिश्ता जुड़ियल आहिनि। यो रूह ही आहे जेको इंसान खे हिन दुनिया जो दौरो कराए रहियो आहे। दुरूद शरीफ़ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो वो हर रूह वारी शइ खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मौत जो ज़ाइक़ो ॾिनो आहे। रब तो फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। जेका ज़ी रूह शइ आहे जेका साह वारी शइ आहे जेका नफ्स रखण वारी शइ आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे लाइ फरमाए थो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। ऐं ॿी जाइ ते रब जी ज़ात बाबरकात ईअं बि फरमायो आहे त ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। रब तो फरमाए त जिंदगी ऐं मौत के पैदा करण वारो अल्लाह आहियां जिंदगी ऐं मौत जो खालिक रब आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन जो गर्ज ऐं गायत छा फरमायो आहे जिंदगी
ज़िंदगी ऐं मौत खे पैदा करण जो मक़सद छा रखियो आहे रब तो फरमात ले यबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला ए माना तोखे आज़माइणो आहे तुंहिंजी परख करणी आहे तुंहिंजो इम्तिहान वठणो आहे त जॾहिं मूं अल्लाह जी बारगाह में अचो त ॾिसां त मूं रब जी बारगाह में सुठा ऐं सुहिणा अमल केर थो आणे ज़िंदगी ॾेई करे दुनिया में मोकले तरह तरह जी नेमतन सां नवाज़े अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन बाद वरी उन जे मथां जेको मौत जो ज़ाइक़ो आंदो आहे हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॾहाड़े रब जी बारगाह में अर्ज़ कयो त मुंहिंजा करीम रब जेकॾहिं तो इंसान खे खलकियो उनके सुहिणी सूरत ॾिनी दुनिया में तरह तरह जी नेमतन सां नवाज़े वॾा मक़ाम ऐं मर्तबा अल्लाह तो उनके नसीब फरमाया उन्हनि ते फ़ाइज़ फरमायो आहे या अल्लाह पोइ जॾहिं हू तरक़ियूं माणे माणे रूह जॾहिं पहुचंदो आहे अल्लाह तूं उन ते मौत आणे वरी उनखे मिटीअ में मिलाए छॾींदो आहे या अल्लाह जेकॾहिं तोखे मौत ॾेई करे उनखे मिटीअ में आणे मिटीअ सां मिलाइणो हो त पोइ तूं उन्हनि खे पैदा ई न कनी हा वो पैदा करने जो छा बाइस छा सबब आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए मूसा कलीमुल्लाह ज़मीन ते लहो ऐं वनी खेती बाड़ी कर आबादी कर वनी पोख पोख सैयदना मूसा कलीमुल्लाह पोख पोखिया सारियों कयूं या कणक कई आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं वा पोख पची रास थिया उन में लाबारो थियो आहे हाणे जॾहिं उनखे गायो वियो आहे सैयदना मूसा कलीमुल्लाह छा कयो आहे जेको साफ़ सुथरो अन्न आहे उनखे हिकिड़े पासे ढेर कयो आहे जमा कयो आहे ऐं जंहिंमें मिट्टी ऐं किचरो मिलियल आहे उनखे ॿिए पासे जमा कयो आहे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मूसा कलीमुल्लाह ही बि त अन्न आहे ऐं ही बि अन्न पोइ हिनखे हिन खां तो झाधार छो कयो ही बि अन्न आहे हिन ते बि तुंहिंजी महिनत आहे हिन ते बि तुंहिंजी महिनत आहे वो तो हिनखे मिक्स करे छॾी हा हिनखे पाण में मिलाए गॾे छॾी हा हिनखे हिन खां धार करे छो रखियो आहे अर्ज़ तो करे मुंहिंजा करीम रब ही साफ़ सुथरो अन्न आहे हिन में किचरो न आहे मिट्टी न आहे हिन में कुझु काशे न आहे ही साफ़ सुथरो आहे हिन में मिट्टी ऐं किचरो आहे हिनखे हिन करे हिन पासे रखियो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मूसा कलीमुल्लाह तो जेको मूंखां सवाल कयो हो उन तुझे सवाल जो जवाब ही आ त मूं अल्लाह के भी परख करनी आहे मूं दुनिया में त सभनी के पैदा करे दुनिया में सभनी के मोकलियो आ दुनिया में मोकले तरह तरह जी नेमतन सां नवाजो आहे मूं अल्लाह ताला वॾा नाज ऐं नेमतों एजाज़ ऐं इकराम ॾेई करे उनखे वॾनि रुतबनि ऐं मक़ामनि ते फ़ाइज़ कयो आहे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मूं अल्लाह के पंहिंजे बाननि जो इम्तिहान वठणो आहे पंहिंजे बाननि जी परख करणी आहे त मूं अल्लाह जी बारगाह में जॾहिं उन्हनि जी वापसी थिए मूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे इहो ॾिसणो आहे त लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला त मूं अल्लाह जी बारगाह में सुठा ऐं सुहिणा अमल केर थो आणे जिंदगी ऐं मौत के पैदा करण जो मकसद ही आ न त रब तो फरमाए त वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब तो फरमाए त मूं इंसानन ऐं जिन्नन के पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां ऐं तव्हां जी तख़लीक़ जो बाइस ऐं सबब पंहिंजी इबादत फरमायो आहे ऐं पोइ वरी तख़लीक़ वरी मौत के मथा आणण जो मकसद ही आ लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला रब तो फरमाए त मूं अल्लाह ताला के तव्हां जी आज़माइश ॾिसणी आहे इम्तिहान वठणो आहे तव्हां जी परख करणी आहे त जॾहिं मूं रब जी बारगाह में अचो त ॾिसां त मूं अल्लाह जी बारगाह में तव्हां मां जॾहिं तव्हां जी वापसी थींदी त सुठा ऐं सुहिणा अमल केर थो आणे अमलन के बारे में अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो वल असर इन्नल इंसान लफी खुसर
इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुख रब जी ज़ात बाबरकात के ज़माने जो कसम आए त इंसान खसारे में आ, इंसान नुकसान में आहे, पर सब न इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। जिन मो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मो अल्लाह जी रसूलन ए किताबन ए आखिरत जे ॾींहं जे मथां ए क़यामत जे ॾींहं बर्पा थियण जे मथां ईमान आंदो आ ए सुठा साले अमल कया आहिनि। रब थो फरमाए उहे नुक़सान ए खसारे में नाहिन जिन मो अल्लाह जे मथां ईमान भी न आंदो आ ए जिन वटि सुठा ए सुहिणा अमल नाहिन। रब थो फरमाए त इन्नल इंसान लफी खुसर, बेशक उहे इंसान नुक़सान में ऐं खसारे में आहिनि। मुंहिंजा मिठा भा, ये दुनिया दारुल अमल आहे, दुनिया अमल जो घर आ, दुनिया पोख जी जगह आहे। जेको हिन दुनिया में पोखींदो वो आखिरत में लुड़ंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हीअ मौत ही त सिलसिलो को अॼुकल्ह जो न आहे, ही मौतन जो सिलसिलो ही का नई ॻाल्हि न आहे, ही तमाम क़दीमी ऐं पुराणो सिलसिलो आहे। पंहिंजा अब्बा ॾाॾा पड़ ॾाॾा तड़ ॾाॾा इन दुनिया खे छॾे दारे बका जे तरफ़ रवाना थी विया। अल्लाह अल्लाह, अॼु असां तव्हां केतिरनि जनाज़नि खे कुलो ॾींदा आहियूं ऐं केतिरनि सां कांधी थींदा आहियूं ऐं केतिरनि जी जनाज़े नमाज़ पढ़ंदा आहियूं ऐं केतिरनि खे पंहिंजे हथनि सां असां पंहिंजे कब्रनि में लाथो आहे। पर असां इन मां इबरत केतिरी वरिती आहे, असां हिन मां सबक केतिरो हासिल कयो आहे। मौत त इबरत जो नालो आहे, मौत सबक हासिल करण जो नालो आहे। हज़रत सैयदना फुज़ैल बिन अयाद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां के शख्स पुछो त साईं ॿुधा मूंखे का तव्हां नसीहत फरमायो, का वसीहत फरमायो। हज़रत सैयदना फुज़ैल बिन अयाद फरमाइन था बाबुदा, तुंहिंजा वालिदैन हयात आहिनि, तुंहिंजा माउ पीउ दुनिया ते मौजूद आहिनि। अर्ज़ थो करे साईं मुंहिंजी मां हयात आहे, अञा ज़िंदा आहे ऐं मुंहिंजो पीउ ही जहान छॾे वियो आहे, मुंहिंजो पीउ वफ़ात करे वियो आहे। हज़रत सैयदना फुज़ैल बिन अयाद रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइन था बा, जे माण्हूअ पंहिंजे पीउ जे मौत मां इबरत न वरिती ऐं पीउ जे मौत मां सबक हासिल न कयो त अयाद जे पुट फुज़ैल जी नसीहत उनखे छा कंदी। पुट जेकॾहिं तूं नसीहत जी घुर थो करीं, नसीहत थो चाहीं त तुंहिंजे पीउ जो मौत ई तुंहिंजे लाइ नसीहत आहे। पंहिंजे माइटनि जी वफ़ात पंहिंजे लाइ नसीहत आहे। इहो सबक हासिल कयो। जेके माण्हू दुनिया ते रहिया, कंहिंजी 50 साल उमिरि हुई, कंहिंजी 60 साल उमिरि हुई, को 70-80 में 100 ते पहुतो आहे, ही जहान छॾे ऐं दारे बका जे तरफ़ रवानो थी वियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, तव्हां असांजे मथां बि इहो वारो अचणो आहे। जे हिकु अल्लाह जे प्यारे माने फरमायो आहे त के काल विया के अॼु था वञनि ही दरिया जो दस्तूर। त सिलसिलो हले के काल विया के अॼु था वञनि ही दरिया जो दस्तूर। पल पल पतण दे पियो पूर, पातणी ॾाढो संग दिल आहे जंहिंजी कंहिं सां मोहबत नाहे। पातणी ॾाढो संग दिल आहे जंहिंजी कंहिं सां मोहबत नाहे। आती हो जाती की न सोचाहे, आती हो जाती की न सोचाहे। मुड़नो नाहे मोर पल पल पतण ॾे पियो पूर। तू बि पतणी ही लहर लंघी दे केटी बंदर में वरी न ईंदे।
तो बि पतण ही लहर लंघी दे केटी बंदर में वरी न ईंदे मालिक मुंहिंजा ऐब ढकी दे मालिक मुंहिंजा ऐब ढकी दे तू आही रब गफूर पल पल पतण दे पियो पूर के काल विया के अज था वञन ही दरिया जो दस्तूर पल पल पतण दे पियो पूर। ई मौत जो सिलसिलो तमाम पुराणो आहे पर असां इन मां इबरत केतरी वरती आहे। ही मौत ही नौजवाननि जा लाशा ए इन्हनि जा जनाज़ा ये असांजे लाइ इबरत आहे सबक आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह ताला जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अल मौत जसरुन युसिलुल हबीब इलल हबीब। मुझे प्यारे दिलबर आका महबूब मदीने वारे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मौत हिकु पुल आहे जेका पुल क्रॉस करे दोस्त वञी दोस्त ताईं पहुचंदो आहे। ऐं मौत विछोड़े जो नालो आहे मौत जुदाई जो नालो आहे ऐं मौत उन शइ जो नालो आहे मौत थो चवे अनल मौतुल लज़ी उफर्रिकु बैनल अख़ी वल अख़वात। मौत फरमाए मौत पाण पंहिंजे ज़बान सां बयान थो करे त उहो मौत आहे जेको भाइरनि ऐं भेणनि जे विच में विछोड़ो विझंदो आहे ऐं उहो मौत आहे अनल मौतुल लज़ी उफर्रिकु बैन ज़ौज व ज़ौज। ऐं उहो मौत आहे जेको ज़ाल ऐं मुड़स जे दरमियान में विछोड़ो विझंदो आहियां उन्हनि जे दरमियान में जुदाई कंदो आहियां। ऐं उहो मौत आहे जो माउनि जूं झोलियूं उन्हनि जे बचनि खां जेके भरियल हूंदियूं ख़ाली करे वठंदो आहियां। ऐं उहो मौत आहे हिकु क़िस्म जो प्यालो आहे जेको प्यालो हर कंहिंखे पीअणो आहे मौत थो चवे। ऐं उहो मौत आहे ईअं सम्झो त हिकु क़िस्म जो लंघ आहे उन लंघ मां हर हिक खे गुज़रणो आहे। जॾहिं सभिनी खे ख़बर बि आहे त मौत अचणो आहे ऐं इन लंघ मां गुज़रणो आहे इहो मौत वारो प्यालो पीअणो आहे त पोइ असां उन मौत लाइ तयारी छा कई आहे। आख़िरत में तयारी थींदी छा क़बर में वञण खां पोइ तयारी थींदी छा। हज़रत सैयदना ख्वाजा इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह पाण हिकिड़े जनाज़े सां कांदी हुआ नमाज़ जनाज़ा पढ़ी कुल्ला ॾेई करे जॾहिं कब्रिस्तान में पहुता जनाज़े खे कब्र में रखी करे पाण सॾ था कनि ओ कांधियो ओ जनाज़े में अचण वारो हेॾां अचो हाणे ॿुधायो इन हमरा में निहारियो ज़बान ॻाल्हाइण खां बंदा उज़वन में चुरपुर नाहे सॼे जिस्म ते सफ़ेद कपिड़ो लपेटियल आहे। जेकॾहिं हाणे हिनखे मोहलत मिले अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात में दोबारा रूह खे मोटाए हिन दुनिया ते मोकिले ॿुधायो त हिन जी कैफ़ियत छा हूंदी। त कांधियन अर्ज़ कयो साईं जॾहिं ही मोटी दोबारा जेकॾहिं दुनिया ते ईंदो हिकिड़ी पल छा हिकिड़ी सात बि अल्लाह ताला जे ज़िक्र खां अल्लाह जी बंदगी खां गाफ़िल कोन थींदो। ख्वाजा हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था पोइ ही वफ़ात करे वियो आहे तव्हां ज़िंदा हिन जे लाइ चओ था त जेकॾहिं ही दुनिया ते मोटी अचे हिकिड़ो पल हिकिड़ी सात अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न थींदो पोइ भला ही त वफ़ात करे वियो आहे हिन जो दुनिया में अचणी त नामुमकिन आहे। तव्हां ज़िंदा आहियो भला तव्हां खे छा थियो आहे तव्हां हिन मां छा इबरत वरती आहे पोइ तव्हां छो गफ़लत में काहे पिया आहियो। बेटा से फरमाइनि था त गाफ़िल गफ़लत छोड़ तूं कीअं अणासी ओझरे चुपाता चली विया वञी पहुता तोड़ नेणे निंड खोड़ मता वणन में वाका करी कतण जी कान करी सुतीअ साए हद सुभाई दई
ओचतो ईद उघाड़न गड जिते सुरतियूं कंधई सड उते सिकंदी सिंगार ले मुझा प्यारा दोस्तो ये दुनिया दारुल अमल आहे दुनिया अमल जो घर आहे इन दुनिया में जो तू कंदे ये दुनिया में जेका तू पोख पोखींदे आखिरत वरी लुणण जी जाइ आ उते तू दुनिया में दुनिया जी पोख जो सिलो दुनिया जी पोख जो समर तू आखिरत में लुणदे ये दुनिया पोख जी जाइ आ दुनिया अमल जो घर आ मुझा मिठा भा तो नमाज पढ़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जो खौफ पंहिंजे दिल में पैदा कर जिन जिन शयन खां अल्लाह ताला तोखे रोकियो आ रुकजी पो जिन जिन कमन जो अल्लाह ताला तोखे हुकुम फरमायो आ उहे हुकुम जी बजा आवरे कर छाजे ला जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तो फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब्बा सा तवा के इन दुनिया में पंहिंजी बंदगी ऐं इबादत जे लाइ दुनिया ते मोकिलियो आहे अच्छे अच्छों को न छोड़ा मौत ने खेल कितनों के बिगाड़े मौत ने ऐ सोने वाले रब को सजदा करके सो क्या खबर उठे न उठे सुबह को आगा अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का है बल्कि खबर नहीं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां तव्हां खे इन दुनिया में नेक ऐं साले अमल करण जी तौफीक नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां तव्हां खे मौत खे याद करण जी तौफीक नसीब फरमाए हुजूर सरवरे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइन था त ओ हिन दुनिया जे मथां हलण वारा तो याद रख जे अंधेरी कोठी जी अंदर तोखे हिक ॾींहुं अचणो उहा क़बर उहा अंधेरी कोठी रोज़ तोखे सॾ कंदी आहे रोज़ तोखे पुकारींदी आहे महबूबन करीमन फरमायो आहे इन्नल क़ब्र युनादी कुल्ल यौमिन सलास मर्रातिन बेशक क़ब्र ॾींहं में 3 मरतबा सॾ कंदी आहे 3 मरतबा पुकारींदी आहे ओ मुंहिंजे मथां आकड़ करे हलण वारा ओ तकब्बुर गुरूर सां हलण वारा ठठ ठांगर सां हलण वारा हिक ॾींहुं याद रख तोखे मूं अंधेरी कोठी जे अंदर अचणो आहे उमें तुंहिंजे लाइ रोशनी जो इंतज़ाम न आहे बिस्तरे जो इंतज़ाम न आहे मुमें तुझे लाइ हवा जो इंतजाम न आहे जेकॾहिं मूं अंधेरी कोठी खे रोशन करण थो चाहे मूं अंधेरी क़ब्र खे हवादार बनाइण थो चाहे त पोइ दुनिया दारुल अमल आहे दुनिया अमल जो घर आहे दुनिया मां पाण सां सुठा ऐं सुहिणा अमल खणी अच अल्लाह ताला जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे इश्मा इश्त फइन्नक मय्यतुन दुनिया में तू ऐश अशरत में गुजारी पियो पर याद रख हिकनी तुझे मथा नालो मय्यत जो आहे केॾो अमीर माण्हू हुजे केॾो दुनिया में उनजो रोब ऐं ताब दबदबो हुजे पर जॾहिं वफ़ात करे वेंदो त उन मक़ाम ऐं मनसब उहिदे सां उनखे न सॾींदा चवंदा त बाबा मय्यत घणे बजे ईंदो जनाज़े जो टाइम छा आहे अल्लाह जे महबूब फरमायो इश्मा इश्त फइन्नक मय्यतुन दुनिया में तू जेतिरो भी ऐश अशरत में गुज़ार पर याद रख हिक ॾींहुं तुंहिंजे मथां नालो मय्यत वअहबब मा शिअत फइन्नक मुफारिकुहु दुनिया में तोखे जेके कम वणन पिया करीं पियो पर याद रख दुनिया में जैसां तो दिल लगाई आ जंहिंखे पसंद कयो आ पर याद रख हिक ॾींहुं तुंहिंजे ऐं उन जे दरमियान में विछोड़ो ऐं जुदाई आहे वअमल मा शिअत फइन्नक तुजज़ा बिही दुनिया में तोखे जेके कम वणन पिया करीं पियो पर याद रख त तोखे उन्हनि जो आख़िरत में हिसाब ऐं किताब ॾियणो आहे जॾहिं मीज़ान मंडबो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी कहारी कोर्ट में सॾ थींदो
सितारे टूट जाएंगे, ज़मीन पर ज़लज़ला होगा, तख्त पर मोहम्मद होंगे, अदालत पर खुदा होगा। जॾहिं खुदाई अदालत कायम थींदी, जॾहिं रब जी बारगाह में बाने जी पेशी थींदी, वो बानो जे बाने इन दुनिया ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे नाराज़ कयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿुधा त छा जवाब ॾींदो जॾहिं त हुन जी ज़बान ते तालो लॻल हूंदो। हे हुन जा उज़वा हुन जे मथां गवाह ऐं शाहिद बणिजी वेंदा। सभ खां पहिरीं बाने खां सवाल थींदो। रब जे प्यारे महबूब करीम फरमायो आहे, इन्ना अव्वल मा युहासबु बिहिल अब्दु यौमल क़याम अस्सलात। ओ बाना जॾहिं बांग जो सॾ ईंदो आहे, रब जो सॾ मस्जिद खां बांग जी सदा बुलंद थींदी आहे, पुठीरो थी हलियो वेंदो आहे। हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾींदो आहे, परवाह न कंदो आहे त ही कहाणी रब जो सॾ आहे। उन ॾींहुं जॾहिं तुंहिंजी मां तोखे वेझी कान हूंदी, तुझो पी तोखां परे हूंदो, भाइर वेझा कोन हूंदा, दुनिया जा दोस्त यार तो माथ कढी वेंदा। उन कहारी रब जी कोर्ट में जॾहिं पेशी थींदी, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी बारगाह मां बाने खां पहिरीं सवाल ही थींदो, इन अव्वल मा युहासबु बिहिल अब्दु यौमल क़याम अस्सलात। ओ बाना खुदा त तो दुनिया में नमाज पढ़ी या न? वो जेकॾहिं पढ़ंदड़ा त ठीकु आहे, जेकॾहिं न पढ़ी अल्लाह ताला जे ज़ात जे घर में हाज़िरी नथो ॾे, पंहिंजी पेशानी रब जे अॻियां झुकाए नथो, ॿुधायो त उन ॾींहुं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जी बारगाह में कहिड़ो जवाब ॾींदो। मुंहिंजा मिठा भाउ, अञा वक़्तु वियो कोन्हे, अञा असां तव्हां वटि वक़्तु मौजूद आहे, अञा तौबा जा दरवाज़ा खुला पिया आहिनि। असां अञा असांजे कननि में वो समात वारी ताक़त मौजूद आहे, अञा अखियुनि में बिसारत वारी ताक़त मौजूद आहे, ज़बान में कुवत गोयाई आहे। ऐं अल्लाह जी बारगाह में सिर सजदे में झुका ऐं अल्लाह जी ज़ात खे बाला। अल्लाह वॾो गफूर रहीम आहे। पाए बांध गिचीअ में अंगण जे बि अचनि त अवगुण ऐब कचायूं, ढकण थी ढकजनि तोड़े लख हुजनि तॾहिं माफ़ियूं ॾिजनि में दरा। अल्लाह वॾो गफूर रहीम आहे ऐं रब जी ज़ात बाबरकात जी रहमत एॾी वसी आहे। रब तो फरमाए, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी रहमत मां कॾहिं ना उमेद न थियो। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िले बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, रज़ा का हिसाब किसी और से लेना, फरमाए तो गुनाहे रज़ा का हिसाब क्या, गरचे लाखों से हूँ सिवा। गुनाहे रज़ा का हिसाब क्या, गरचे लाखों से हूँ सिवा, मगर ऐ करीम तेरी अफ़वा का न हिसाब है न शुमार है। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी रहमत वसी आहे। मिठा भाउ, तू पंहिंजे लाइ बि दुआ घुर ऐं पंहिंजा अज़ीज़ क़रीब माइट अज़ीज़ जेके विसाल करे विया, दोस्त अहबाब जेके जान छॾे विया, उस्ताद ऐं मुर्शिद जेके रब जी ज़ात बाबरकात खे प्यारा थी विया, पंहिंजी दुआ में उन्हनि खे बि यादि कर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, वल्लज़ीन जाओ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वलि इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा थो, जेके बाद में ईंदा उहे पंहिंजे अॻ में जेके विसाल करे विया मिटनि माइटनि जे लाइ, अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ अल्लाह ताला उन्हनि खे हीअ दुआ सेखारी आहे, रब्बना इग़फिर लना,
ऐ असां जा करीम रब तू असां जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमा असां के माफ़ फरमा पर असां जे उन्हनि भाइरनि जी भी बख़्शिश फरमा जेके असां खां अॻु में ईमान जी हालत में गुज़ारे विया आहिनि पंहिंजे अज़ीज़नि करीबनि जे लाइ दुआ घुरण अल्लाह ताला जे पाक कलाम मां क़ुरान मां साबित आहे दुरुस्ती पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत दुआ सिखारी तरब्बना ग़फिर लना ऐ अल्लाह तू असां जी मग़फ़िरत फरमा असां खे बख़्श फरमा वली इख़वानिन अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान ऐ असां जे उन्हनि भाइरनि खे भी बख़्श फरमा जेके असां खां अॻु में ईमान जी हालत में वफ़ात करे विया आहिनि पंहिंजे लाइ बि दुआ घुरण ऐं पंहिंजे भाइरनि जे लाइ दुआ करण या अल्लाह ताला जे पाक कलाम मां साबित आहे हदीस पाक में ईंदो आहे मिशकात शरीफ जी हदीस आहे त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा जेके क़ब्रनि मां उथंदा जॾहिं उन्हनि विसाल कयो वफ़ात कई हुई त उन्हनि जूं एतिरियूं नेकियूं कोन हूंदियूं जॾहिं हाणे क़ब्रनि मां उथिया त उन्हनि जूं नेकियूं एॾियूं वॾियूं हूंदियूं नेक अमल ऐं सवाब ऐं दर्जा एॾा वॾा हूंदा उहे नेकियूं पहाड़नि जबलनि जहिड़ियूं जेके उन्हनि जे भर में उन्हनि सां गॾु उन्हनि जे पासे में हलंदियूं उहे मैदान महशर जा माण्हू ॾिसी हैरान थींदा अर्ज़ कंदा त असांजा करीम रब हे नेकियूं त असां कोन कयूं हुयूं दुनिया में असांजी जॾहिं वफ़ात थी हुई त असांजा हेतिरा नानेक ऐं साले अमल कोन हुआ या अल्लाह अॼु जॾहिं क़ब्रनि मां उथिया आहियूं त असांजूं हेॾियूं वॾियूं नेकियूं जेके पहाड़नि ऐं जबलनि जहिड़ियूं जेके असां सां गॾु हली रहियूं आहिनि या अल्लाह हे नेकियूं किथां आयूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाईंदो ऐं अहले महशरो ऐं महशर वारो हे नेकियूं वाकई तव्हां कोन कयूं पर जॾहिं तव्हां वफ़ात कई तव्हां हो जहान छॾे दारे दुनिया छॾे दारे बका जे तरफ़ रवाना थिया त पोइ तव्हां पंहिंजे पोयां चङो औलाद छॾे आया साले भाइर छॾे आया मिट माइट छॾे आया शागिर्द ऐं उस्ताद छॾे आया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाए थो पोइ उन्हनि तव्हां जे लाइ दुआऊं पे घुरियूं कंहिं कुल पे पढ़िया किन क़ुरान पाक जो ख़तम शरीफ़ पढ़ियो आहे किन किन ख़ैरात कई आहे किन नफ़ल पढ़ी करे तव्हां खे दर्जो ऐं सवाब बख़्शियो आहे ऐं किन तव्हां जे क़ब्रुनि ते अची करे फातिहा पढ़ी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाए थो उन अमल खे मूं अल्लाह तव्हां जे लाइ जमा फरमायो ज़ख़ीरो कयो अॼु जॾहिं तव्हां क़ब्रुनि मां उथिया आहियो उहे नेकियूं एॾियूं वॾियूं थी वियूं आहिनि जेके पहाड़नि ऐं जबलनि जी सूरत में तव्हां सां गॾु हली रहियूं आहिनि माना असां तव्हां जूं हे दुआऊं हे ख़ैरातूं असांजे फ़ौत थियलनि खे मुमातिन खे फ़ौत शुदगान खे सवाब इहे असांजा हे अमल उन्हनि खे फ़ाइदो पहुचाईंदा आहिनि दुरूद शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो मुझा प्यारा दोस्तो अजीजो मुगाल पे कई त असां ऐं तव्हां पंहिंजे फौत शुदगान मुमातिन खे हे जेके ख़त्मा ऐं दुरूद ख़ैरातो क़ुरान जो तिलावत जो सवाब बख़्शींदा आहियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो फ़ाइदो ऐं दर्जो उन्हनि खे पहुचाईंदो आहे ऐं उन्हनि जा रूह असां ज़िंदान खां ख़ुशि हूंदा आहिनि जॾहिं असां उन्हनि खे सवाब मोकिलींदा आहियूं। प्यारा दोस्तो हज़रत सैयदना साद रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हबीबन करीमन जी बारगाह में आयो अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी वालदा जो ओचितो इंतकाल थियो ऐं कुछ चई कोन सगी का वसीहत नसीहत न फरमाई मुझा दिल पर आका आऊं पंहिंजे मां जे ला कुछ करण थो चाहियां तवां फरमायो त छा कया मुझे प्यारे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो साद तुझी मां जे ला कुछ करण थो चाही त पो मदीने तैयबा में मिठे पानी जी खोट आहे जेकॾहिं तूं ईसाल सवाब जी सूरत में कुछ करण थो चाही त मदीने में खूह खोटा ऐं उन खूह खे पंहिंजी मां जे ला वक़फ़ फरमा। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक में खूह खोटायो ऐं खूह जे मथां नालो रखी त हाज़िही ने उम्मे साद ही जेको खूह आहे सो साद जी मां जे ला आहे ऐं अल्लाह ताला जे प्यारे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में महबूब जे गुलाम ऐं सहाबी खूह जे मथां पंहिंजी मां जो नालो रखियो। अल्लाह ताला जे प्यारे महबूब जा गुलामो त असां बि पंहिंजे मुमातिन जे लाइ हे जेके नाला रखंदा आहियूं त बाबा ही सजण वारी में जेको तंबू लॻो आहे हे लाउड स्पीकर आया एॾी वॾी ख़ल्क़ आई आहे हे देगियूं लंगर जूं पचायूं वयूं छाजे लाइ चवंदा आहिनि त मरहूम शहीद अब्दुल हफीज़ उन जे भाउ मरहूम जमील उर्फ कारो उन जी ख़ैरात आहे अॼु उन्हनि जो ॿारो आहे उन्हनि जे भाउ उन्हनि जी वालिदा ऐं उन्हनि जे अज़ीज़न क़रीबन ऐं दोस्तनि मिटनि माइटनि गॾिजी करे ही एहतमाम कयो आहे। प्यारा दोस्तो अहिड़ी तरह जेकॾहिं ख़ैरात जे मथां कंहिं मरहूम जो नालो अचे त ख़ैरात हर ख़ैरात अल्लाह जी ज़ात जे लाइ हूंदी आहे पर उन जो ईसालो सवाब कंहिंजे लाइ कयो वेंदो आहे उन जे नाले मनसूब कयो वेंदो आहे त जे सहाबी रसूल खूह जे मथां पंहिंजी मां जो नालो रखियो त खूह जो पानी पिण हलाल आहे जायज़ आहे त अहिड़ी तरह इन ख़ैरात जे मथां जेकॾहिं किन मुमातिन जो नालो आयो आहे उन्हनि जे रूह खे ईसालो सवाब पहुचाइण जी नियत सां ही एहतमाम थियो आहे त इहो बि जायज़ आहे जो अल्लाह ताला जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि मां इहा शइ साबित आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा प्यारा बानो असां ऐं तव्हां पंहिंजे मुमातिन जे लाइ जेको एहतमाम कंदा आहियूं ऐं उहे असांजा मुमाती असां उन्हनि जा रूह ऐं असांजे हिननि ख़ैरातनि खां ख़ुशि थींदा आहिनि तॾहिं त असां उन्हनि जी क़बरनि ते वेंदा आहियूं तॾहिं त असां उन्हनि खे कुल पढ़ी ख़तम बख़्शींदा आहियूं तॾहिं त असां क़ुर पाक जा ख़तम शरीफ़ पढ़ी करे उन्हनि खे सवाब मोकिलींदा आहियूं छाजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे क़ुर में वाज़े तौर ते फरमायो आहे त रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजा प्यारा बानो रुगो दुआ खे पाण ताईं महदूद न कयो दुआ पाण ताईं न रखो पर पंहिंजी दुआ में पंहिंजे उन्हनि मुमाती भाइरनि खे बि शामिल कयो। या अल्लाह असांजी मग़फ़िरत फरमा पर असांजे उन्हनि भाइरनि खे बि बख़्श फरमा जेके असां खां अॻु में ईमान जी हालत में वफ़ात करे विया आहिनि। हिकु वाक़ियो आयो रिवायत में हिकु ज़माने जो को बुज़ुर्ग हो अहलुल्लाह शख़्स हो ऐं उन बुज़ुर्ग खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कश्फ़े क़ुबूर जो दर्जो हासिल कयो ऐं पाण कब्रिस्तान में आयो छा ॾिसे त सुभान अल्लाह सभई मुमाती ख़ुशि आहिनि ऐं सभई शाद आहिनि ख़ुशीअ में महकी टहकी रहिया आहिनि
पर हिक मुमाती हिक मैयत उनखे गमगीन नजर आयो, परेशान हाल नजर आयो। पुछईंदा हे सब खुश आहिन, तोखे छाजी गणती आहे, तोखे छाजी परेशानी आहे? अर्ज़ तो करे साईं, हिनन सभिनी जा माइट, सभिनी जा औलाद, सभिनी जा भाइर भेनरूं, सभिनी जा घर वारा उन्हनि खे दुआन में याद कंदा आहिन। मूं पंहिंजे पोयां औलाद में पंहिंजी हिकिड़ी न्याणी छॾी आ, पर उन न्याणी कॾहिं बि हथ खणी ऐं ॿ टे कुल पढ़ी मूंखे सवाब न मोकिलियो आहे। उन खां पतो वरतो, एड्रेस वरतई, पाण उते अल्लाह जो वली आयो। पुछा कई तबा फला शख्स जी न्याणी किथे आ? चऊं त उहा तड़ ते पाणी भरण जे लाइ वई आहे, तला ते या नालीअ ते या वाटर ते आयो आ। पुछा कई त मां फला माण्हू जी न्याणी केर आ, किथे आ? चवे थी साईं आऊं आहियां, ॿुधा मां तुंहिंजे पीउ खे मूं परेशान हाल ॾिठो आ, तूं पंहिंजे पीउ जे हक़ में दुआ कर, अल्लाह ताला उन ते मेहरबानी फरमाए। उन न्याणी जे वात में उन टाइम ते पाणी पियो हो, गुरड़ीअ वारो पाणी, वो वात वारो पाणी ॿाहिर उन नाली या वाटर या तला जे किनारे ते उछलाए थी चवे त ही मूं पंहिंजे पे जे रूहन मोकिलियो आहे। वो वात वारो पाणी, वो गुरड़ीअ वारो पाणी ॿाहिर उछलाए चई त ही मूं पंहिंजे पीउ जे रूह मोकिलियो। रात थी वो बुजुर्ग आयो, वरी कश्फ कुबूर जे ज़रिए जो मुलाहिज़ो करे त सुभान अल्लाह, जीअं ॿिया ख़ुशि हुआ हाणे ही बि उनखे ख़ुशि नज़र आयो। चवे थो अल्लाह जा कामिल वली, अल्लाह तोखे ख़ुशि रखे, तो मूं ते वॾी मेहरबानी फरमाई, तुझे मेहरबानी जे सदके अल्लाह मूं ते राज़ी थियो आहे। तो मुंहिंजे न्याणी खे पैगाम ॾिनो कि तुंहिंजी न्याणीअ त बज़ाहिर एॾो वॾो नेक अमल त कोन कयो, पोइ अल्लाह तो ते कीअं राज़ी थियो? अर्ज़ थो करे साईं, हुन जेको वात वारो पाणी ॿाहिर किनारे ते उछलायो, कंधीअ ते उछलायो, जे मिट्टीअ जे मथां इहो पाणी किरियो, उन मिट्टीअ में हिकिड़ो जीत हो, उन जीत खे सख्त पाणी जी ज़रूरत हुई। वो पाणी जे लाइ तड़पी रहियो हो ऐं पाणी जे लाइ परेशान हो, ऐं जॾहिं ही बस अनकरीब तड़पी तड़पी उन जीत जा पसा पूरा थियण वारा हा, इन न्याणी जे गुरड़ीअ वारो वात वारो पाणी उन जीत जे जॾहिं मुंह में आयो त जीत में जान पैदा थी वई। उन जीत दुआ घुरी त या अल्लाह, जे नियत सां ही पाणी मुंहिंजे मुंह में आयो आहे ऐं मुंह में जान पैदा थी आहे, या अल्लाह मूं जीत जी दुआ उन मुमातीअ जे हक़ में क़बूल फरमा। अल्लाह उन जीत जी दुआ जे सदके मूं ते मेहरबानी फरमाई आहे। तव्हां खां थो पुछां मुसलमानो, हिकु जीत जी दुआ अल्लाह कबूल करे, उन मुमाती ते मेहरबानी फरमाए। ओ असां कुरान पढ़ियो, असां तिलावत कई, हे नातूं पढ़ियूं, वाइज़ ऐं नसीहत थी, लंगर पचायो वियो ऐं हेॾी सारी ख़ल्क जमा थी, अल्लाह जी ज़ात बाबरका जे महबूब जे दीन जा वारिस उलमा ऐं बुजुर्ग अची करे ऐं पंहिंजा हथ रब जी बारगाह में फैलाईंदा, दुआऊं घुरंदा ऐं जमात आमीन चवंदी। हदीस पाक में ईंदो आ त जिते 40 माण्हू गॾु थींदा आहिनि, उन्हनि 40 में हिकु अल्लाह जो प्यारो बानू हूंदो आहे ऐं जंहिंजी आमीन जे सदके अल्लाह सभिनी जी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। दुरूद पढ़ो तो सां भलायूं तू बेतन सां भाल कर, नारे तकबीर।